जी माली साल 26-27 जी सिंध हुकूमत पारां अॼु बजट पेश कई पई वञे। इन हवाले सां जेके मुख़्तलिफ़ मेंबर्स आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां मालूम कंदासीं त हिन महांगाई जे दौर में उन्हनि जो छा चवणु आहे त ही ग़रीब तबिको माण्हू जेको इम्कानी तौर ते मज़ूर जी जेका सैलरी आहे घटि में घटि हुजे त 40 खां 45 जे विच में कई पई वञे। उन हवाले सां उमेदवारनि जो छा चवणो आहे, जेके तुंहिंजा चूंडियल नुमाइंदा उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं उनखां मालूम कंदासीं त हिन महांगाई जे दौर में आम माण्हू कीअं पेट गुज़र सफ़र करे सघे। मुल्की हालात खे ॾिसंदे जंहिं मुश्किल हालात में बजट ठहियो आहे त उन में मां सम्झां थो त पोइ बि आवाम जो ख़्यालु रखियो वियो आहे। ॾाढो ॾुखियो आहे। बिजली जा बिल आहिनि, गैस आहे, कम अज़ कम जेके इहे शयूं आहिनि उहे सस्तियूं थियणु खपनि। उन सां गॾोगॾु पेट्रोल जी क़ीमत तव्हांखे पाण ख़बर आहे त जंग जे करे हाणे जंग जेकी आहे उहा ख़तमु त थी आहे। मां सम्झां थो घटि में घटि जेकी इहा आहे मद रखी वई आहे, इहा घटि में घटि जेको आहे ₹1,00,000 हुजणु खपे अॼु जे हालात मुताबिक़। बहरहाल वरी बि दुआ कयूं था अलाह करे ग़रीबनि सां चङाई थिए, उन्हनि जो चुल्हो ॿरे ऐं गैस सस्तो थिए, बिजली सस्ती थिए। अॻे जंगी सूरत हाल ई हिकिड़ो हुकूमतनि खे बि हिकिड़ो बहानो हो त असांजा हालात जेके आहिनि क्रिटिकल आहिनि, हाणे अलाह कंदो हालात बहितर थींदा, ख़िते जा जंग बि ख़तमु थी आहे। ईरान खां बि असां हाणे गैस बि वठी सघंदासीं, तेल बि वठी सघंदासीं। उन में मां सम्झां थो त माण्हुनि खे तमामु घणो रिलीफ मिलंदो। ये 2026-27 वारी जेकी बजट आहे इहा थोरी मुश्किल बजट जेकी CM साहब पाण कोट कयो त असांखे थोरी मुश्किल बजट इन सेंस में लॻी त हिकु जेकी ईरान ऐं अमेरिका जी जंग जे हिसाब सां तव्हां ॾिठो हूंदो केतिरी इन्फ्लेशन थी इन मुल्क में, ऐं उन जा पोइ नतीजा भुगतां था आवाम खे था पवनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हेॾी महांगाई में अगरि बिजली जी फ़राहमी न हुजे या अहिड़ी स्कीम्स न हूंदियूं त आवाम बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पंहिंजी ॻाल्हि कंदी। पर मूंखे इहो लॻे थो त न्यू स्कीम त बिल्कुलु न आहिनि, बाक़ी ऑनगोइंग स्कीम्स ते हिननि फंड्स रखिया आहिनि। बाक़ी जीअं असां चवंदा आहियूं त जीअं वोकेशनल ट्रेनिंग कोर्सिस हुजे ऐं ॿिया IT सेंटर्स हुजनि, कुझु जेके हॉस्पिटल खे तव्हां बहितर निज़ाम कयो, इंफ्रास्ट्रक्चर ठाहियो, रोड ठाहियो, उहो उन्हनि प्रॉमिस कयो आहे। पाकिस्तान में 67% नौजवान रहे थी ऐं मां पाण नौजवान सम्झी सघां थो त नौजवान अमल कहिड़े मरहले में कहिड़ी मुश्किलात में आहिनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन्हनि जा रिप्रेज़ेंटेटिव असां आहियूं, असां ॻाल्हि न कंदासीं असेंबली में त केरु कंदो। तव्हां मुंहिंजी पोएं साल वारी तकरीर ॿुधो त मुंहिंजा कहिड़ा कहिड़ा पॉइंट्स आहिनि जेके मूं वैलिडेट कया पंहिंजी असेंबली जे फ्लोर ते। ऐं मां हमेशह चवंदो आहियां त नौजवाननि लाइ मौक़ा फ़राहम करणु खपनि। हाणे मां जेको वियुमि पंहिंजी कैफ़ियत में, मां IT मिनिस्टर सां मिलियुमि, मूं चयो मूंखे E-कॉमर्स वारो करे ॾियो फॉर इंस्टेंस। लेडीज़ वुमेन मिनिस्टर सां मिलियुमि त मूं चयुमि लेडीज़ लाइ असांखे का फैसिलिटीज़ करे ॾियो। स्पोर्ट्स लाइ वियुमि त स्पोर्ट्स में को ग्राउंड में बहितरी करे ॾियो। नौजवान इहो ई चाहींदा न, हमेशह महांगाई जे दौर में ॿियो छा करे, या त तव्हां उन्हनि खे इंटर्नशिप ॾियो या उन्हनि खे स्कॉलरशिप ॾियो जेको ॾींदा आहिनि, पर वधीक ॾियणु खपे त बहितर साबित थिए। हुकूमती धुर में हुजण भाउ तव्हांखे हर शइ नथी मिले त पोइ आम माण्हू करे वञे। तव्हां हर असां मुतालबो कयो आहे ऐं इंशाल्लाह बजट में ॾिसंदव त कुझु शयूं त असां बि ज़ोरीअ वठूं था ऐं आवाम खे बेनिफिट ॾियारणो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरी लेगेसी आहे, आवाम जा कम कंदा त तॾहिं त एतिरा वोट मिलंदा।